ब छोकरा हिक जेतरा 8-10 सालन जी उमिरि जा असां ॿई गॾु करे हिकिड़े खे नवां कपिड़ा पहिरे रोज़गार ते मोकिलियूं था, हिकिड़े खे पुराणा फाटल कपिड़ा पाराए पिनण लाइ मोकिलियूं था। शाम जो ॿई जॾहिं वापसि था अचनि त हिकिड़ो आणे थो 300 रुपया, ॿियो आणे थो 800 रुपया। हाणे असांजो जेको ध्यानु आहे उहो पिनण वारे छोकिरे खे शाबाशी ॾींदो त हिन पैसा सुठा आंदा, ऐं जेका सॼो ॾींहुं जंहिं हिलाल कमायो, महिनत कई, मज़ूरी कई, पंहिंजो पघर वाही हिलाल जे लाइ, उन ॾे असांजो ध्यानु घटि वेंदो। छाजे लाइ? त हुन पैसा वधीक आंदा। असुल में ईअं करणु खपे त असांखे शाबाशी हुन हिलाल कमाइण वारे खे ॾियणु घुरिजे त उन पोरियो कयो, उन हिकिड़ो सुठो रस्तो अख़्तियार कयो, हुनखे असां बुरी आदत विझी छॾी। ख़ैरात सुठी शइ आहे, अलाह जे नाले ते ख़ैरात ॾियणु तमामु भली ॻाल्हि आहे कि ख़ैरात मुसीबतनि खे टारींदो आहे। जॾहिं बि इंसान ते ज़मीन या आसमानी आफ़तूं ईंदियूं आहिनि त उनखे सिर्फ़ु ख़ैरात ई आहे जेको टारे सघे थो। पर ख़ैरात ईअं न आहे जेको तव्हां रस्ते ते वेठियल हिकिड़े माण्हूअ खे चंद रुपया ॾेई पाण ते बसि ख़ुशि थी वञो त असां ते जन्नत वाजिबु थी वियो आहे। ईअं न आहे। ख़ैरात पिनण सां, जेके पिनण वारा माण्हू आहिनि वधीक कमाईंदा आहिनि, उन्हनि जी ग़रीबी ख़तमु कॾहिं न थींदी। तव्हां कंहिं बि फ़क़ीर खे ₹1 ॾियो, उहो ₹1 कंहिं सुठे जॻह ते पहुचाए, वरी ॿिए ॾींहं ते ॾिसंदव त साॻी जॻह ते वेठो हूंदो। तव्हां पोरे वारे माण्हूअ जी मदद कंदव त ₹1 हुनखे अगरि ॾींदव त उहो वञी पंहिंजो बैलेंस सिधो करे वेंदो, पंहिंजे घर जूं घुर्जूं पूरियूं कंदो, पंहिंजे लाइ सुठो कारोबार करे सघंदो ऐं पंहिंजे नसुल खे अॻिते आणींदो। असां फ़क़ीर खे त ₹10 ॾींदा आहियूं, पर जेके नौजवान 8 साल, 10 साल, 15 साल, 20 साल जेके नौजवान पढ़िया लिखिया, तालीम याफ़्ता मज़ूरी कंदा आहिनि, महिनत कंदा आहिनि, असां कॾहिं उन्हनि जी पुठी न ठपी आहे, छो जो असांजो माशरो अहिड़ो आहे। असां फ़क़ीर खे ॾेई दिलि खे राज़ी कंदा आहियूं। असुल में असांखे ख़र्च उन माण्हू ते करणु खपे त जेको हिलाल कमाए थो ऐं जेको पंहिंजे बच्चनि खे सेखारे थो। उनजा बच्चा उनखे ॾिसंदा त हीउ असांजो अबो, असांजो भाउ जेको आहे कमाए थो, पिने नथो। पिनण वारे जे पोयां जेके हूंदा उहे पिनंदा, उन्हनि जो कमु इहो हूंदो। छो जो असांजी जेका तरबियत हूंदी, वॾनि जी जेका तरबियत हूंदी, नंढा बि उहे कंदा। जेको मज़ूरी थो करे, पढ़ियो लिखियो थी करे, सुहिणो सेबतो थी करे कंहिं होटल ते वेटर आहे, प्लेटूं थो धोए ऐं मानी थो ॾिए, सॼो ॾींहुं रूमाल हुनजे कुल्हे ते आहे, टेबलूं साफ़ थो करे, असां हुनखे छिछकर सां आवाज़ करंदा, जल्दी कर, पाणी खणी आ, मानी खणी आ, यार भाॼी में एॾी लेट छो कई। असां हुनजी पुठी न ठपींदासीं। असांजो माशरो अहिड़ो आहे। हालांकि असांखे करणु ईअं खपे त असांखे 5-10 रुपया उनखे वधीक ॾियणु खपनि, जीअं उहो पंहिंजे घर जो चरखो वधीक हलाए, उनजी हौसला अफ़ज़ाई थिए, उहो वधीक महिनत करे पंहिंजे बच्चनि जे लाइ वधीक रोज़ी कमाए सघे। अमूमन असांजे सिंधी में घर में भंडारा धारींदा आहिनि, ठिकर जा जेके असां जंहिंखे घर जी बैंक चवंदा आहियूं। पंहिंजे बचत जा पैसा ₹1, ₹2, ₹5, ₹10 जॾहिं बि तव्हांखे बचनि उन में विझंदा वञो। सम्झी वञो हीउ जेको असांजो बैंक आहे, हीउ बैंक हिकु ख़ैरात लाइ आहे, हिकु सुठी ख़ैरात जे लाइ। जेके बि ₹5 तव्हांखे अॼु ॾियणा हुजनि, ₹5 किथे बि उनजो वक़्तु मख़सूस करे उन भंडारे खे वञी कंहिं अहिड़े माण्हूअ जी मदद कयो जीअं उनजी ज़िंदगी संवरजी वञे, उनजो ख़ानदान, उनजो घर कंहिं सुठे प्लेटफॉर्म ते पहुची वञे। मां इहो नथो चवां त कंहिं तव्हां ज़रूरतमंद खे ख़ैरात न ॾियो, उनखे बि ॾियो, पर असांखे घणे में घणो ख़्यालु करणु खपे उनजो जेको पोरियो करे थो। नौजवान आहे, सुहिणो सेबतो आहे, नंढी उमिरि में उनखे नौकिरी न मिली ऐं उनखे शाबस आहे, उनजी पुठी ठपियो त तोखे सलाम आहे, तूं माना अहिड़े जवानीअ में, अहिड़े सुहिणाइप में सुहिणो सेबतो आहे, तूं ₹50 जी मज़ूरी थो करे, उनजी हौसला अफ़ज़ाई कयो ऐं उनखे ख़र्ची ॾियो त उहो वधीक महिनत कंदो, पंहिंजे बच्चनि जे लाइ हिलाल कमाईंदो। असां अगरि इहो सिस्टम असां माशरे में आंदोसीं त यकीन कयो फ़क़ीरी असां वटि ख़तमु थी वेंदी, असां वटि सभु कमाइणु लॻंदा, सभिनी जो सिस्टम अहिड़ो थींदो। अॼुकल्ह तव्हां ॾिसंदव त एतिरा फ़क़ीर थी विया आहिनि जेके असुली ज़रूरतमंद आहिनि, असां उन्हनि खे बि धिकारे था छॾियूं। जेको मजबूर माण्हू हूंदो
त काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके मजबूर उन्हनि जा पैसा निकिरी वेंदा आहिनि त अमूमन अॼु असां उन्हनि खे ॾींदा न आहियूं, चवंदा भाउ ठग आहे इहो सदाईं घुरंदा वठंदा आहिनि। नकुली फ़क़ीरनि जे करे असुली जेके ज़रूरतमंद आहिनि उहे बि धकु खाई था वञनि। जॾहिं फ़क़ीरी सफ़ा ख़तमु थी वेंदी, दुनिया में को बि फ़क़ीर न रहंदो, सभु पोरियो कंदा, महिनत कंदा। अगरि को उन दौरान अगरि कोई तव्हांखे चवंदा था मुंहिंजो बटूं निकिरी वियो आहे, मूं वटि पैसा कोन्हनि, तव्हां फ़ौरन हुनजी मदद करे वेंदव। अॼु न करे सघंदव। हीउ जेको माशरो असांजो हले थो न, अॼु तव्हां अहिड़ी मदद कंहिंसां बि तकड़ में न करे सघंदव, छो जो फ़क़ीर घणा आहिनि। उन्हनि नौजवाननि जी ज़रूरु हौसला अफ़ज़ाई कजो जेके महिनत कंदा आहिनि, पोरियो कंदा आहिनि, रेड़ी हलाईंदा आहिनि। नौजवान पढ़िया लिखिया होटल ते बेरा आहिनि, रक्शो हलाईंदा आहिनि, चिंची हलाईंदा आहिनि, गॾह गाॾो हलाईंदा आहिनि। उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु कजो, छो जो असांखे हिन माशरे मां फ़क़ीरी वारो सिस्टम ख़तमु करिणो आहे। पिनण सां बादशाही कॾहिं कोन ईंदी, पिनण सां ई अञा गुरबत वधंदी। अस्सलाम वालेकुम।